सखर वेझो ॻोठाणनि पारां ड्रेनेज निज़ाम न हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ गुलाम हुसैन कंदड़ में गुलशन कंदड़ नियाज़ अली अब्दुल मजीद चयो त ॻोठ अंदरि का बि सहूलियत न आहे। नालियूं आहिनि पर गंदे पाणी जे निकाल लाइ सिस्टम न आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त गंदगीअ सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। ड्रेनेज सिस्टम ॾेई ॾुखियाऊं घटायूं वञनि। नवाबशाह में ऑल सिंध यूनियन एम्प्लॉइज़ फेडरेशन तरफ़ां अॻवाननि मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु करण जी अपील कई वई आहे। रज़ा मोहम्मद धारानी, शकील अहमद चांडिये ऐं ॿियनि चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी मेडिकल जे वाइस चांसलर डॉक्टर अनिला अता रहमान संदन केतिरनि ई साथियुनि ते कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हुननि चयो त वर्दी अलाउंस, मेडिकल जी सहूलियत ऐं कचनि मुलाज़िमनि खे पक करण जहिड़ा मसइला बि हल कया वञनि। अॻवाननि मुतालबो कयो त साथियुनि मथां दाख़िल केस ख़तमु करे अलाउंस ॾिना वञनि। कंबर वेझो गुम थियल ॻोठाणे जो पलाल मां लाश हथु कयो वियो। ॻोठ खेर मोहम्मद लोरण में पहुरियत कलंदर बख़्श जो पलाल मां लाश मिलण ते ॻोठाणनि पुलिस खे इतला ॾिनो, जंहिं बाद लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वारसनि जो चवणु त मक़तूल खे कुहाड़ियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कंदकोट वेझो मोटरसाइकिलनि में टकर जे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इंडस हाईवे ते ओगाई लाड़ वटि ॿिनि मोटरसाइकिलनि में टकर जे नतीजे में अली शेर फ़ौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल इस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो। ॾहके में एड्स में मुब्तला नौजवान कासिर नवाज़ खे इलाज लाइ लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। समाजी अॻवाननि तरफ़ां चंदो करे कासिर जे वारसनि खे इलाज लाइ रक़म ॾियण बाद नौजवान खे वधीक इलाज लाइ एम्बुलेंस ज़रिए इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हुन मौक़े ते एड्स में मुब्तला कासिर नवाज़ ऐं घराबातिन संदसि इलाज में मदद कंदड़ मसीहान लाइ दुआऊं पिणु कयूं वयूं। कोटड़ी में मसीह ऐं हिंदू बिरादरी पारां कश्मीर सां ॿधी जे इज़हार तौरु रैली कढी वई। मनु भील, सलीम तेजा ऐं ॿियनि चयो त इंडिया जेको कश्मीरी भाइरनि सां ज़ुल्म करे रहियो आहे, उहो इंसानी हक़नि जी मुकमल तौरु लताड़ आहे। हुननि चयो त कश्मीरियुनि जी पुरअमन जदोजहद खे रोकण लाइ औरतुनि ऐं ॿारनि खे क़ैद में रखियो वियो आहे। अॻवाननि मुतालबो कयो त भारतीय ज़ुल्म जो नोटिस वठी कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियारी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk